अस्सलाम वालेकुम सभिनि दोस्तनि खे ॿाहिरनि खे जेका बि मूंखे ॾिसनि था पिया। अॼु तव्हां सभिनि खे ख़बर हूंदी 15 रमज़ान आहे ऐं साल पहिरियों मुंहिंजो वालिद साहब सरदार अली मोहम्मद ख़ान महर हिन ॾींहं ते 15 रमज़ान ते फ़ौत थी विया ऐं अॼु पूरो साल थी वियो आहे ऐं मुंहिंजी हिन ॾुख जे ॾींहुं आहे अॼु। ऐं मां चाहियां पियो की जेका बि दोस्त हुया, संगत हुई, आवाम हुई, या जेतिरा बि माण्हू बाबा सां प्यार कंदा आहिनि सभई हिते दुआ में शरीक थियनि हा। पर वरी करोना जो इशू हले थो पूरी मुल्क में न बल्कि पूरी दुनिया में, त पोइ वक़्तु ऐं हालात ॾिसी करे इहो फ़ैसिलो कयोसीं की बसि थोरो महदूद कंदासीं ऐं लिमिटेड कंदासीं, पाण में ई फैमिली मेम्बर्स वेही करे कंदासीं। ऐं ॾिसो था पिया करोना जे करे ख़ुदा जो घर बि जेको आहे काबो बि बंदि थियो पियो आहे ऐं अलाह गंदी बीमारी अचनि था, अलाह साईं सभिनि खे पंहिंजे अमान में रखे। त बसि इहो ई हुयो मक़सदु वीडियो ठाहिण जो की केॾी माण्हू खे मिसअंडरस्टैंडिंग बि थी वञे, चवंदा हूंदा शायदि अलाए छो न घुरायो अथऊं, त मेन इहो हुयो रीज़न की करोना इशू हले थो जेको। त ऐं ॾिसो था पिया वधीक मेल जोल ते बि पाबंदियूं आहिनि ऐं मथां इशू बि हले पियो, त इहो ॾिसी करे वॾनि सां वेही करे इहो फ़ैसिलो कयोसीं। बाक़ी मां दुआ कयां थो पियो अलाह साईं पाण सभिनि जूं दुआयूं क़बूल फ़रमाए, बाबा खे जन्नत में जाइ ॾे, आमीन। ऐं तव्हां सभिनि खे जेतिरा बि बाबा जा चाहींदड़ आहियो माण्हू, तव्हां सभिनि खे बि अलाह साईं ख़ुशि रखे ऐं तव्हां बि पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखो। अलाह साईं तव्हांखे हर बीमारी खां बचाए ऐं तमामु सभिनि खे ख़ुशि रखे। ऐं इंशा अल्लाह ताला बसि इहो ई पैगाम ॾियणो वीडियो जे थ्रू। त मां इहो सम्झुमि की इहो ॾियणु सही लॻे थो मूंखे, त बसि इहो ई चवणो हुयो। महिरबानी, अल्लाह तव्हां सभिनि खे ख़ुशि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।